मुसलसल असां एजाज कंदा था रहूं, असां पंहिंजे भाइनि लाइ रड़ंदा रोडनि ते रड़ंदा दाहूं कंदा था वञूं। असां हिन वक़्तु मज़लूम आहियूं। बासर माण्हुनि जे चवण ते असां ते एफआईआर कटी थी वञे। बदतमीज़ी कंदो आहे, हाँ तूं हमीदा डायरी आहीं, ॿुधी न, हाँ तूं हेॾी मैडम आहीं, ऐं जेको आहे सो तुंहिंजो भाउ कोन ईंदो मारिजी वेंदो, ऐं जेको आहे सो तोते पटको आहे, ॿुधी न, तुंहिंजे मथां माना इहो सॼो कमु रखियल आहे। जी अहिड़ा अहिड़ा ऐं ग़लति लफ़्ज़ इस्तेमालु मिठल माछी न्याणियुनि जे मथां पूरी एफआईआर ख़तमु कई वञे ऐं असां त ज़ुल्म ऐं हेरासमेंट ख़तमु थी वञे ऐं हिन नवाज़ शाह पुलिस खां ऐं दौलतपुर पुलिस खां असांजी जान बचाई वञे। पूरियूं एफआईआर दाख़िल थो करे, जीअं त एटीसी कोर्ट में 13 तारीख़ ते साहब हिन जी बेल डिसमिस कई आहे, उहो डिसमिस बेल वारो ए सेक्शन थाणे ते वञी असां ते एफआईआर कटराई आहे। इहो असगर आवान एसएचओ आहे जेको पहिरीं असांखे रेड कमिश्नर जे गाॾीअ मां कढियो हुई, हाणे जेको आहे उहो आयो आहे थाणे ते, असां लाइ बाहि मचाए छॾी त असांजे ॿारनि खे असांजे फैमिलीअ खे हेरासमेंट थो करे, मिठल असांखे धमकियूं थो ॾिए, वञूं था असांजी बेरहमती थो करे, असांजी बदतमीज़ी थो करे, घटि वधि थो ॻाल्हाए। बासर माण्हुनि जे चवण ते असां ते एफआईआर कटी आहे। छा असां सिंध जूं न्याणियूं न आहियूं? असां औरतूं न आहियूं? असां घरेलू औरतूं इज़तदार न आहियूं? छा असां चोरियूं कंदासीं, धारा कंदासीं? जी अदा असां इस्माइल डायरी जी मुलाक़ात कोन मिलंदी आहे। अला अख़्तियारनि खे अपील था कयूं त असांखे इस्माइल सां मुलाक़ात ॾिनी रातस। असां आला अख़्तियारनि खे, वस वारनि खे, सभिनि खे अपील था कयूं त इस्माइल खे जेको आहे सो अस्पताल में एडमिट कयो वञे, हुनजी ज़िंदगी बचाई वञे। आसिफ अली ज़रदारी खे, बिलावल भुट्टे खे, फरियाल तालपुर खे ऐं जेको अदी फरियाल खे, सभिनि खे चऊं था त अल्लाह जे वास्ते इमाम हुसैन जे चेलम जे सदके, शकी दातार जे सदके असां शकीअ ते क़ुरान शरीफ़ खणी वेंदासीं। मां मारिजी वेंदसि, मां क़तल थी वेंदसि, उन धमकियूं था ॾियनि जब्बार त असां तोखे अॼु सुभाणे क़तल कंदासीं। जंहिं में मां क़तल थी वञा, मां अॼु सुभाणे क़तल थी वेंदसि। उन में मूंखे धमकियूं ॾिनियूं आहिनि माशूक, ऐं माशूक मेन जवाबदार आहे। जी में माशूक नव खून कया आहिनि, उन खां पोइ यासीनदार हींअर माशूक क़तल कयो आहे, उहो छोकिरो मारिजी वियो, हुनजो केस एडीसी कोर्ट मां हाणे शीशन में आयो आहे। क्वेश्चन टोटली उहे नथा अची सघनि कोर्ट ते, जिमी ख़ान मोहम्मद बहादुर हुनखे पुलिस खां ठाहे थो, ऐं कल्ह मूंखे पुलिस फिरी वई आहे। उन खां पोइ माशूक मूं ते एफआईआर कराई, मां मारिजी वेंदसि, मां क़तल थी वेंदसि।